ससी तू उल्को न कर। अल्लाह कंदो तो सरदार तुझे हक में फैसलो दींदो। अधी राजन, मु तो जमाल से सच्चो प्यार कयो। मुखे खबर न हुई ते जमाल मुसा धोखो तो करे। जमाल मुसा धोखो कयो है। मुझी दिल बोरा बोर थी वई आ। मां जमाल की कदे भी माफ न कंदस, कदे भी न। ससी जमाल तो सा कदे भी प्यार न कयो हो। तू तो जमाल जे धोखे ऐं फरेब में अची वई हुई। हिनके प्यार ना है चइबो, हिनके धोखो चइबो अथई। तो पोए आखिर यो छा हुयो? छा यो धोखो हुयो? ससी इहो फरेब हो, धोखो हो। जमाल तो का पलांद वठण जे लाइ यह सजी रांद रचाई हुई। ससी तुझे सच्चो प्यार जमाल न, पर तुझे सच्चो प्यार बहादुर सा है। छा बहादुर सा? मां चवाई थी इन जो मुझे सामू नालो भी न खण। हाँ ससी हाँ, बहादुरी तो सा सच्चो प्यार करे। ममड़ी बंद कर हाणी ये नाटक। निभागी कहीं न कहीं जो सिर खणंदी है। जरीना करे तो करे छा? जरीना कुछ भी न करे। अल्लाह के मन चाची, घड़ी खने न वाल जदी ज़बान के बंद कर। मुझी भेण सूरन में सड़ी पई आहे। वेतर तुझे वेणन असन जो साह झुकायो आ। अदी चाची के कुछ भी न चो। चाची तो सच्ची है। माई निभागी आया, माई डायण आया। असांजी जिंदगी में सुखन जो ॾींहुं कॾहिं भी न ईंदो। न ससी, तू ॾिसजांइ वेठी, असांजी जिंदगी राणिन जी हूंदी ऐं असांजी हयाती गुलन जी सेज हूंदी। एड़ा डटा न दे ममड़ीअ खे। अवां जी जिंदगी में कॾहिं सुख जो सिज कोन उभरंदो। अवां ॿई भेनरूं सॼी जिंदगी सिर्फ रोईंदियूं रहंदियूं, ॿियो कुछ भी कोन थींदव। अवां जो इहो डचो असांजे लाइ सॼी उम्र हूंदो। ससी बस हाणे दंग थी वयो। जेके दुख होया से गुज़री वया। सुभाणे असां सुखन जो सिज ॾिसंदासीं। जमाल जी तलाक खां पोइ मां तुझी शादी धूमधाम सां कराईंदस, भले पोइ असांजी बिरादरी जा हुजन या न। अदी दिल टुटण जो सदमो बर्दाश्त नथो थे। मां छा कया? मां रड़ियूं कया, छा कया? मां छा कया? सब्र कर मुझी भेण, सब्र कर। मां तो सा गॾ आया। अल्लाह केड़े ॾोहन जी सजा पई थी लोड़िया। जरीना करे तो करे छा? तुझे करे असां के ये अजाब ना मिलन। ॾोहन जी सजा तो तुझे करे असां के मिलिया। या अली मदद। अली मदद। हाजी शरीफ दिल थी चवे तो तुझी आजादी जे खुशी में तो जश्न मल्हाइजे। अवां दोस्तन जा भाकुर, अवां जू मोहब्बतूं कहीं वडे जश्न को घट ना है।
घणा ॾींहं थिया हाजी साहब दिलि चए थी त राति तुंहिंजी का वॾी पार्टी कजे वॾो को जश्न कजे को खाइण पीअण कजे शेरू पार्टी बाटी के छॾ हाणे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां दरिया ख़ान खां पंहिंजी मिल्कियत वठां जे शख्स मिल्कत जी ख़ातिर पंहिंजी ज़ाल मारे छॾी वो आसानी सां तोखे मिल्कत न ॾींदो उन जे लाइ तोखे हाजी शरीफ़ विढ़णो पवंदो त पोइ मां हुन खां पंहिंजी मिल्कियत खसे वठंदुसि हुनखे मारणो पियो न त हुनखे ज़रूर मारींदुसि हिकु त हू मुंहिंजी भेण जो कातिल आहे ॿियो वरी मुंहिंजो हक़ खाई वेठो आहे हाजी शरीफ़ छा तूं बहादुर सां विढ़ी सघंदे छो त बहादुर पंहिंजे पीउ जे मथां कखु बर्दाश्त नथो करे जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं बहादुर थी बीठो त तूं छा कंदे बहादुर खे धकु हणी सघंदे न शेरू न उनखे धकु न हणबो हू मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजो रत आहे हू उन ते आङुर बि कोन सहंदुसि बाक़ी रहियो इहो दरिया ख़ान इहो त हिकिड़ी चपटी जो महिमान आहे हिकिड़ी चपटी जो महिमान आहे इन मसइले खे पोइ ॾिसंदासीं जेके मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल थी सघनि था उन लाइ विढ़ण जी ज़रूरत न आहे फिलहाल जश्न जी था तयारी कयूं हाजी शरीफ़ तूं हाणे आराम कर राति असां को बंदोबस्त जश्न जो खाइण पीअण जो अच गुलज़ार दिलावर इथे किस्मत जा कहर असां ॿिन्हिनि भेनरुनि सां किस्मत केॾा खेॾ खेॾिया आहिनि असांजी ज़िंदगी त हाणे कंडनि जी सेज थी वई आहे मां ससी खे थी ॾिसां त मुंहिंजियूं अखियूं रत थी रोवनि मीरा शुक्र कर त इम्तिहाननि लाइ अल्लाह साईं अव्हां खे चूंडियो आहे तव्हां ॿई भेनरूं अल्लाह साईं खे ॾाढियूं प्यारियूं आहियो दिलावर असां मां सहप ऐं सब्र हाणे ख़तम थी वियो आहे हाणे त दिल थी चवे त खुदकुशी करे छॾियूं ही ज़ालिम ज़मानो छॾे हू जहान वञी वसायूं न मीरा न ईअं न चओ खुदकुशी कुफर आहे जॾहिं न सुखनि जो सिज उभरंदो त ही सूर हिक लहज़े मंझि लही वेंदा असांजे जीवन में सुखनि जा ॻाढ़ा गुल जरूर फुटंदा ऐं मीरा हिक ॻाल्हि ॿुध सदाई सरो जी मुंद नाहे पर हाणे शायद माण्हू असांजे कब्रनि ते ॻाढ़नि गुलाबनि बदिरां सुकल काठियूं बि कोन रखंदा न न मीरा कॾहिं बि हिम्मत न हारजाए छो त गुल ऐं कंडा हिक ई टारीअ मंझि हूंदा आहिनि किन जे नसीबनि में पहिरियां गुल हूंदा पोइ कंडा हूंदा अव्हां जे नसीबनि में पहिरियां कंडा मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हां जे नसीबनि में आख़िर गुल जरूर ईंदा खैर तूं ॿुधाए खुश न आई न हाँ हाँ मीरा मां खुश आहियां ऐं इहो एहसास अथमि त तूं मुंहिंजी आहीं हाँ मीरा हाँ तू मुंहिंजी आहे मुंहिंजो साह पसाह तो में आहे मीरा दिलावर काश तू ये लफ्ज अॻ में चवी हा हाणे हाणे त मां पोतीअ में बदल हिकु सुकल गुलाब आहियां न चरी गुलाब सुकी भी वञनि तॾहिं बि उन्हनि मां खुशबू न आहे
दिलावर हाणे मां हलां थी। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो वॾो ममण मची पवंदो, इल्ज़ामनि जा आड़ा ॿरी पवंदा। ठीक है, पांजो ख्याल रखजे। छो त हाणे तू दिलावर जी अमानत है। चङो, मां वञां थी। सदाई गॾु। सदाई गॾु। फकीर फिरंदा था वतन पिया। रईस बहादुर खान हिन फकीरियाणीअ जो सलाह। माई चङो तो मां सां जीअड़िया आहे। रोज रोज भगी बीठी आहीं, वञी वञी ॿियो को घर ताड़। छो अची असांजे पोयां पई आहीं? रईस बहादुर खान हिन फकीरियाणीअ जा फेरा बि भागन वारा अथई। जाते पेर पाईंदी आहियां ते अंबर वसण शुरू थींदो आहे। तुंहिंजा बि नसीब खोले आई आहियां। वरी कहिड़ी ख़बर खणी आई आहे? रईस बहादुर खान मुबारक हुजई, मुबारक। फैसला थी विया आहिनि, ॻाल्हियूं तय थी वई। ससुई वञी पेके वेठी आहे। रईस जमाल जो भांडो फाटी पई। सरकार हुकुम ॾेई छॾियसि त ससुईअ खे तलाक ॾे। हकीकत में जमाल न हो, जमाला निकती। समझी तो न? बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पिया। हाणे हिते फकीरियाणीअ खे इनाम त पेर ड्राहे। माई सच थी चवीं या ख़र्ची वठण लाइ मूंखे कूड़ थी ॿुधाई? बसरा फकीरियाणी आ रईस, कूड़ कोन ॻाल्हाईंदी। मरंदी मरी वेंदी पर सच ॻाल्हाईंदी। माई बसरा अॼु त लख जी ख़बर ॿुधाई अथई, पर तूं त आहीं अलाह वारी, पैसनि खे छा कनि? रईस पैसा हथनि जी मर हिन। तूं खणी लख जे बदिरां 1000 ॾेई छॾ। अचे भाई, वठी पंहिंजो इनाम। बिस्मिल्लाह रईस, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gone live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the bag. संतरी बाजार मूंखे हिकिड़ी फोन करणी आहे। हिकिड़ी कॉल जो 1000 रुपया लॻंदई। ठीकु आहे बाबा संतरी, हा मूंखे मंज़ूर आहे, वठो। नओं नंबर कंहिंजो? हेलो, केरु पियो ॻाल्हाए? मामा साईं, मां शमीर खान थो ॻाल्हायां। भाणज तूं? भाणज तूं फिकर न कर, मां कोशिश में लॻो पियो आहियां। वो वकील बि करे छॾियो आहे, जल्द तुंहिंजो केस हलंदो। मामा साईं, मूंखे हिते सॼी राति मशरन खाधो ऐं ॿियो त मूंखे निंड बि नथी अचे। भाणज बाबा आस्ते आस्ते हिरी वञ, मच्छरनि जो बि पको थी वञे, गर्मी जो बि पको थी। भला केरु जेल वेंदो आहे त हुनखे एसियूं पलंग मिलंदा आहिनि छा?
जेल में तकलीफ़ तो थोड़ी घणी थींदी न। मामा साईं मूंखे हिते जी मानी बि नथी वणे। मां बीमार थी पियो आहियां। ऐं ॿियो त पाणी बि साफ़ न आहे, पेट में मरोड़ था पवनि। ऐं ॿियो त मूंखे मलेरिया बुखार बि थी वियो। मां रशू जे हथां पैसा तोॾे मोकिलियां थो, तूं परेशान न थी। मामा साईं मूंखे आज़ाद कराए, न त हिन जेल में मां मरी वेंदोमांइ। भाणज जे जेल मां ॿाहिरि निकिरंदी इहो चाचे वरी माराए छॾींदी, पोइ इहे बि मूला सूर। मामा साईं हिते सड़ी सड़ी मरां, इन खां त बहितर मां इन शाह ज़मान सां विड़ी मरां। भाणज तूं फिक्र न कर, मां तुंहिंजे लाइ वॾे में वॾो वकील कयो आहे। मामा साईं वारो कर। हा हा भाणज खुटको न कर, अलाह ख़ैर कंदो, अलाह सणाई कंदो। रशू, अरे चंद्रा रशू काथे मरिए? ही मूंसां छा थी रहियो आहे? छा बहादुर मूंसां सच्चो प्यार करे थो? छा बहादुरी मुंहिंजो सच्चो जीवन साथी आहे? न न, बहादुर त जुनूनी आहे। हू त असांजो जानी दुश्मन आहे। राजुल कूड़ थी ॻाल्हाए। बहादुर सां प्यार न पर नफ़रत कंदो आहे। हू त असांजो दुश्मन आहे, खूनी दुश्मन। हुन त असलम जो खून कयो, अदा सालार जो खून कयो, अदा खादिम जो खून कयो। बहादुर तो असांजो दुश्मन आहे। हाँ केर सजण आहे केर दुश्मन, मूंखे त कुछ समझ में ही नथो अचे। संगत हाल अहवाल ख़ैर। दरिया खान मूं न्यापो मोकिलियो आहे, मूं वटां थी वञ ऐं मुंहिंजी दावत खाई वञ। तव्हां कहिड़ी सलाह था? हाजी शरीफ जंहिं ज़मीन जे लाइ तूं झेड़ो करे रहियो आहीं वो तुखे बिना झेड़े मिली रही आहे, तूं इनकार छो पियो थो करीं? संगत ज़मीन त मां कहिड़े बि हाल में दरिया खान खां वठंदो ज़रूर, पर तव्हां ॿुधायो तव्हां मूंसां गॾु हलंदो या न? हाजी शरीफ कल्ह बि मां तोसां गॾु हुयुमि ऐं अॼु बि तोसां गॾु आहियां। हाजी शरीफ ईअं सम्झंदा असां बि तोसां गॾु आहियूं, जेॾी महिल हुकुम कंदे हलिया ईंदासीं। पेरू तूं छा थो चवीं? हाजी शरीफ तोसां सिर लॻे, पर यार मां बंगलो खे कोन छॾी। मां तव्हांखे दिलि सां इजाज़त थो ॾियां, तव्हां वञी भली दरिया खान सां रहो। छा दावत बि खान हलंदे या न दोस्त? छो त दरिया खान वारा हाणे बंगल खान जा दुश्मन आहिनि। शेरू यार तूं भले बंगुलज़ार आहे, पर ही रात जी यादगार बणाईंदासीं। सॼी रात पीअंदासीं ऐं संगत सां कचहरी कंदासीं। त पोइ ठीकु आहे, अॼु जी रात यादगार रात हूंदी। हिते रखी हाजी शरीफ। जमाल तूं त हुन पखीअ खां बि वहीं जेको मौसम मुताबिक़ पंहिंजो आख़िरो बदिलाईंदो रहंदो आहे। हिन दुनिया जंहिं त मुंहिंजे लाइ हाणे ॾुख ई ॾुख रहिजी विया आहिनि। हाणे मुंहिंजो आशानो नथो थी सघे। भला ससी खां सिवा मां कीअं थो ख़ुशि रही सघां? तलाक खां पोइ मां ससी खे बहादुर सां या कंहिं ॿिए सां नथो ॾिसी सघां। रोज़ जे मरण खां बहितर आहे त हिकु दफ़ो ई पाण खे मारे छॾियां।
रैसा उन्हें वही हस पाड़े में छठिया ते सो उते मां हिकड़ो सहरो ॿुधो ॾाढो बणियो। अॼु तुंहिंजा लफ़्ज़ ॿुधी मूंखे यादि आयो आहे। तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी ॾाढी आहे मज़ेदार, तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी ॾाढी आहे मज़ेदार, तूं त मुंहिंजो सन्हेड़ो आधार। रैसा मुंहिंजो मतिलबु हो त तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी बि मज़ेदार आहे, पर वारो शर्त इहो ॾाढो ॾुखियो आहे। पोइ बि रैसा तुंहिंजे सिर जे करे जांचा थी पई, मन खां ॻोठ में लभी पवे। हा रैसा इहा छोकिरी मीरा ससु यारी वॾी भेण सरदार शाह ज़मान जे पुट जे मरण खां पोइ रनज़ाल थी पई आहे। रैसा उन सां छो नथो शादी करे? छोकिरी त मलूक आहे। तंहिंखां पोइ जमाल जे तलाक खां जॾहिं आज़ाद थींदी ससुई बहादुर खान बि उन सां शादी कंदो, ॿई भेनरूं हिक घर में थी पवंदियूं। बाबा साईं बहादुर खान तूं केॾी महिल आहे? बाबा साईं मां त हींअर आयो आहियां। तव्हां अॼु कहिड़ियुनि सोचनि में गुम आहियो? बहादुर खान मां पंहिंजी शादी मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजी शादीअ जे मुताबिक़ सोचे रहियो हुउसि। बहादुर खान जेकॾहिं तुंहिंजी शादी थींदी न त ससुईअ सां ई थींदी। बाबा साईं अॼु ही ओला का सिज कीअं थो उभरे? बहादुर खान तूं मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु आहीं, तोखां सवाइ त मुंहिंजी सरे बि कान थी। तुंहिंजूं ख़ुशियूं माना मुंहिंजूं ख़ुशियूं। बाबा साईं मुंहिंजो अंदाज़ो सही निकितो। कहिड़ो अंदाज़ो? इहो ई बाबा साईं त तव्हां मूंसां बेइंतहा मोहबत कंदा आहियो। मुंहिंजी ख़ुशियुनि खे तव्हां पंहिंजूं ख़ुशियूं सम्झंदा आहियो। तव्हांजे ऐं मुंहिंजे विच में दूरी पैदा करण वारो इहो सेहड़ जो कंडो शमशाद बेगम। बहादुर शमशाद बेगम जो नालो न वठ त ॾींदो साईं लामारो ई हिकिड़ो।